औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वुमेन एक्शन फोरम पारां शहबाज बिल्डिंग खां औरत आज़ादी मार्च हैदराबाद प्रेस क्लब ताईं कढी वई। औरत आज़ादी मार्च में शरीक नूरुल हुदा शाह, इरफाना मल्ला, मारवी मेमण, अमर सिंधु समेत मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़ औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। औरत आज़ादी मार्च जी तक़रीब हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां मुनक़िद कई वई। औरत आज़ादी मार्च में शरीक औरतुनि जो चवणु आहे त औरतुनि खे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि। औरतुनि जे मथां तशदुद थी रहियो आहे, पर उन जी रोकथाम जे लाइ केरु बि आवाज़ बुलंद नथो करे। उन मौक़े ते हिननि एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त औरत आज़ादी मार्च हर साल मल्हाईंदा आहियूं। हिन साल बि असांजो औरत आज़ादी तारीख़ी ॾींहुं बि आहे, पर हैदराबाद जो औरत आज़ादी मार्च तारीख़ी मार्च आहे जंहिंमें हज़ारे औरतूं गॾु थियूं आहिनि ऐं सॼी सिंध जी कुंड कुड़छ मां औरतूं हिते गॾु थियूं आहिनि, जंहिंमें आउं चवंदसि असांजा खोड़ मुतालबा आहिनि जेके सिर्फ़ु औरतुनि जे हक़नि जे लाइ न आहिनि, पर असांजूं बाशऊर औरतूं सॼे समाज ते तनक़ीदी नज़र रखनि थियूं। वालेकुम, मेरा नाम मदीशा, मैं ट्रांस एक्टिविस्ट हूँ। मैं औरत मार्च के हवाले से ये कहना चाहूँगी कि औरत को आगाही दी जाती है कि आया कि इसके साथ किस तरीके से ज़्यादती होती है और उसकी रोकथाम के लिए किस तरीके से हमें अपने दफ़ा के लिए बात करनी है, किस तरीके से हमें अपनी दफ़ा के लिए लड़ना है। उसके साथ साथ मैं अपनी कम्युनिटी के लिए कहूँगी जो ज़्यादतियाँ जो बदसलूकी हमारे साथ है, इसकी भी लोगों को आगाही दी जाए कि अॼु हिते औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे सिलसिले में औरत मार्च जेको असां हर साल कंदा आहियूं, अॼु बि हिते कई आहे, जंहिंमें औरतुनि जे मथां जेके ज़ुल्म तशद्दुद जबर थिए पियो उन जे लाइ मिली करे आवाज़ उथारियूं था। हर कुंड मां औरत हिते मौजूदु आहे, नंढड़े ॻोठनि मां, डिफरेंट रिलीजियस जेके रिलीजन असां वटि आहिनि उन मां औरतूं असां वटि मौजूदु आहिनि। ऐं औरतूं जेका आहे पंहिंजी आज़ादी जे लाइ निकितियूं आहिनि। सिर्फ़ु आज़ादी छा आहे, आज़ादी आहे एजुकेशन जी आज़ादी आहे, रिलीजन जी आज़ादी आहे, पंहिंजे जेका हक़ आहिनि उहो वठण जी, जेका हक़ कहिड़ा आहिनि उहो सिर्फ़ु हिकिड़े फ़र्द जहिड़ा आहिनि। या असां औरतुनि जी कामयाबी आहे ऐं या वैफ वुमेन एक्शन फोरम जी बि कामयाबी आहे जो साल साल ई अन बहितरीनु हिकिड़ो कामयाबु औरत आज़ादी मार्च कराए रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ असांजा मुतालबा आहिनि त इन जेका आहे इक्वल न पे ॾिनी वञे औरतुनि खे बि। असां वटि हिते हैदराबाद में चूड़ी वर्कर्स आहिनि, ॾींहुं राति उते कमु कनि थियूं, पर उन्हनि खे उहो मुआवज़ो कोन थो मिले। औरत आज़ादी मार्च में शरीक औरतुनि इहो बि चयो त कुझु पैसनि जे एवज़ नंढी उमिरि जी नियाणियुनि खे खपायो पियो वञे। हिननि चयो त औरतुनि जे हक़नि जा बिल त पास कया विया आहिनि, पर उन्हनि ते अमल केरु कराईंदो। हिननि हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो त औरतुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु साक़िब कुबर, एसएस न्यूज़, हैदराबाद।